राधड़ में सखी फज़ल फ़क़ीर जो मेलो शुरू। मेले सां गॾु मलाखड़ो पिणु शुरू थी वियो। मलाखड़े जो ख़ासि महिमान सखी फज़ल फ़क़ीर जी दरगाह जो गादी नशीन SSP फ़िदा हुसैन जामरी जो नंढो भाउ DSP दमसाद अली जामरी, सरफराज़ हुसैन जामरी, एडवोकेट एजाज़ हुसैन जामरी, सज्जाद जामरी मलाखड़े में मौजूदु हुआ। मलाखड़े में सिंध जी कुंड कुड़िच खां पहुतल मल्ह पहलवाननि ज़ोर आज़माई कई। अॼोके मलाखड़े में मुख़्तलिफ़ पहलवाननि जी ज़ोर आज़माई खां पोइ पहिरीं जोड़ में सैयद असगर अली शाह बहितरीन मल्ह जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे मुख़ालिफ़ मल्ह पहलवान नज़ीर भागत खे दसे वाह वाह कराए छॾियो। मल्ह शौक़ीननि में ताड़ियूं वॼाए छॾियूं। आस्थाना फज़ल फ़क़ीर जो जानशीन मेले जो सरवाण DSP दमसाज़ हुसैन जामरी, एडवोकेट एजाज़ मिस्री जामरी, सरफराज़ हुसैन जामरी, सज्जाद जामरी ऐं अवाम सोभ कंदड़ पहलवाननि मथां नोटनि जी वर्खा करे केन ख़ूब दाद ॾिनो। इन मौक़े ते सहाफ़ी बिरादरी समेत हज़ारनि जी तादाद में पसकिरदाई जो अवाम मलाखड़े में मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।